इत्तेहादी हुकूमत पंहिंजो आईनी मुद्दो पूरो करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। गुज़िरियल ॾींहुं इत्तेहादियुनि जे थियल इजलास में हुकूमत मुद्दो पूरो करण लाइ ॾुखिया फ़ैसिला करण जो पह कयो आहे। ज़रियनि मूजिब इत्तेहादी हुकूमत उन हवाले सां ॿुॾतर जो शिकार हुई त छा आईनी मुद्दो पूरो कयो वञे या वरी वक़्तु उन चूंडुनि ॾांहुं वञिजे, पर गुज़िरियल ॾींहुं थियल इजलास में उन ॾिस में गॾियल फ़ैसिलो कयो वियो त अगस्त 2023 ताईं आईनी मुद्दो पूरो कयो वेंदो। हुकूमती ज़रियनि मूजिब गुज़िरियल राति इत्तेहादी अॻवाननि विच में थियल राब्तनि में फ़ैसिलो कयो वियो त पेट्रोलियम वारनि शयुनि जे अघनि बाबति ॾुखिया फ़ैसिला करणा आहिनि, छो जो हुकूमत पेट्रोलियम शयूं महांगनि अघनि ते वठी सस्तनि अघनि में ॾेई रही आहे। रिपोर्टनि मूजिब कुझु ॾींहं पहिरियां आसिफ अली ज़रदारी जे अहम शख़्सियत सां मुलाक़ात थी हुई। अहम शख़्सियत सां मुलाक़ात खां पोइ आसिफ ज़रदारी, शहबाज शरीफ ऐं मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ातूं कयूं हुयूं, जिन में सलाह मशवरे खां पोइ हुकूमत जो मुद्दो पूरो करण जो फ़ैसिलो कयो वियो हो। ज़रियनि मूजिब इत्तेहादी हुकूमत पंहिंजे 13 खां 14 महीननि जो मुद्दो पूरो करण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं इहो फ़ैसिलो बि कयो वियो आहे त हुकूमत खे पंहिंजो आईनी मुद्दो पूरो करण लाइ गवर्नेंस खे बहितर करणो पवंदो। इत्तेहादी हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त वक़्त खां अॻु चूंडूं न करायूं वेंदियूं ऐं पंहिंजो मुद्दो पूरो करण लाइ हुकूमत ॾुखिया मुआशी फ़ैसिला कंदी। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त इमरान खान इस्लामाबाद में जलसो करे हलियो वेंदो त खेसि सहूलतूं फ़राहम कयूं वेंदियूं, पर जेकॾहिं इमरान खान धरणो हणी हुकूमती निज़ाम के मफलूज कंदो त खेसि कानूनी तरीक़े सां रोकियो वेंदो। धरणे सां इस्लामाबाद में ज़िंदगी जो कार वहिंवार मुतासिर थींदो त कानून हरकत में ईंदो। ज़रियनि मूजिब 2 ॾींहं पहिरियां ताईं नून लीग वक़्त खां अॻु चूंडूं कराइण लाइ तयार हुई, पर पीपुल्स पार्टी जो ख़्यालु आहे त वक़्त खां पहिरियां चूंडूं न थियण घुरिजनि। नून लीग जो ख़्यालु हो त जेकॾहिं ॾुखिया फ़ैसिला कयासीं ऐं इत्तेहादी छॾे विया त चूंडुनि में वॾो नुक़सानु थींदो, पर इमरान खान जे लाग मार्च जे ऐलान खां पोइ हुकूमत इत्तेहाद सलाह मशवरो कयो ऐं फ़ैसिलो कयो त जेकॾहिं उन नमूने माण्हुनि खे आणे हुकूमत ख़तम थी त पोइ ग़लति रिवायत क़ाइमु थींदी। तंहिं करे हुकूमत ॾुखिया फ़ैसिला कंदी ऐं इमरान खान अमन अमान जो मसलो पैदा कयो त उनखे कानूनी तरीक़े सां हल कयो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमती इत्तेहादियुनि जे इजलास में इहो फ़ैसिलो पिणु कयो वियो त IMF सां ॻाल्हियुनि में पेश रंडकनि खे ख़तमु कयो वञे त जीअं मुल्की मईशत खे दुरुस्त रस्ते ते आणे सघिजे। पाकिस्तान मुस्लिम लीग जे फौरी तौर हुकूमत न छॾण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। नून लीग जो मुशावरती इजलास थियो, जंहिं में अहम फ़ैसिला कया विया। नून लीग क़ाइद नवाज़ शरीफ हुकूमत खां फौरी तौर अलॻि न थियण जे फ़ैसिले जी मंज़ूरी ॾिनी आहे। नून लीग जे मुशावरती इजलास में फ़ैसिलो कयो वियो त इमरान खान जे कंहिं बि गैर आईनी फ़ैसिले खे क़बूल न कयो वेंदो। ज़रियनि मूजिब हुकूमत ख़िलाफ़ अगराइनि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो, जंहिं खां पोइ इत्तेहादी हुकूमत कानून हथ में खणंदड़नि खे गिरफ़्तार कंदी। ज़रियनि जो चवणु आहे त पंजाब जी जेलनि खे साफ़ कराइण ऐं सियासी शख़्सियतनि खे अलॻि सेल में रखण जी हिदायत जारी कई वई आहे ऐं नवाज़ शरीफ खे हिदायत कई आहे त राणा सनाउल्लाह तव्हां अमन अमान जी सूरतहाल कंट्रोल करण लाइ तयारु रहो। नवाज़ शरीफ चयो त क़ौम में ॾफेड़ पैदा कंदड़नि खे न छॾियो वेंदो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाक चीन लाॻापा परॾेही पॉलिसी जो संगे बुनियाद आहिनि। हुकूमत ऐं सियासी जमायतूं पाक चीन लाॻापनि खे अहमियत ॾियनि थियूं। चीनी मीडिया खे इंटरव्यू ॾींदे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बेल्ट एंड रोड इनिशिएटिव घणो मुतासिर कंदड़ मंसूबो आहे। बेल्ट एंड इनिशिएटिव आलमी सतह ते घणो इक़्तिसादी सलाहियत जो हामिल आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सीपेक बेल्ट एंड इनिशिएटिव तहत एक अहम सहकार जो प्रोग्राम आहे। सीपेक सां पाक चीन इक़्तिसादी सहकार में वधीक वात थी आहे। हुन वधीक चयो पाकिस्तान के सीपेक इक़्तिसादी मंसूबे ते फ़ख्रु आहे। सीपेक सां रुगो पाकिस्तानी न पर चीनी सीड़प करण लाइ बि मौक़ा वधंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त हुकूमत सीपेक ते चीन सां सहकार वधाइण जी ख़्वाहिशमंद आहे। असां सीपेक जे ॿिए मरहले में दाख़िल थी रहिया आहियूं, जंहिं में सनती ऐं ख़ासि मुआशी ज़ोन शामिल आहिनि। संदसि वधीक चवणो त चीन जे ज़ीरो कोविड पॉलिसी सारा जोगी ऐं घणो मुतासिर कंदड़ रही आहे।
सिंध जे सिहत वारी वज़ीर अज़रा पेछू मानकी पाक्स जे ख़तरनि खे नज़र में रखंदे सूबे में हाई अलर्ट जारी करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त इंग्लैंड ऐं अमेरिका में मानकी पाक्स जा 111 केस साम्हूं आया आहिनि। पंहिंजे जारी कयल बयान में सिहत वारी सूबाई वज़ीर मानकी पाक्स जे मर्ज़ जे रोकथाम लाइ लेबॉरेटरी ऐं निगरानी जी मश्क वधाइण जी पिण हिदायत कई आहे। सिहत खाते मूजिबि मानकी पाक्स जी सूरत में जिस्म में सूर ऐं दाणा ज़ाहिर थी सघनि था। सिहत खाते जो चवणु आहे त मानकी पाक्स खां मुतासिर मुल्कनि जे मुसाफ़िरनि जी स्क्रीनिंग कई वेंदी। खबर शामिल कंदासीं त इतलात ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांजिट अथॉरिटी वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि सिंध पीपुल्स इंट्रा डिस्ट्रिक्ट बस सर्विस ऐं अब्दुल सत्तार ईदी ऑरेंज लाइन मनसूबे जी शुरूआत बाबति नेशनल रेडियो ट्रांसमिशन कंपनी ऐं सिंध इंफ्रास्ट्रक्चर जो धारदार इजलास थियो। इजलास में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट अब्दुल हलीम शेख, MD सिंध मास ट्रांजिट अथॉरिटी कैप्टन रिटायर अल्ताफ हुसैन सारियो, डायरेक्टर यूसुफ मुनीर ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में पीपुल्स बस सर्विस शुरू करण ऐं अब्दुल सत्तार ईदी ऑरेंज लाइन ते गौर वीचार कयो वियो। इजलास में ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त हीअ अवामी मफ़ाद जा मनसूबा आहिनि। सिंध हुकूमत ॿिन्ही मनसूबनि खे जल्द खां जल्द शुरू करणु चाहे थी। शर्जील इनाम मेमन चयो त पीपुल्स बस सर्विस जी किट ऑफ डेट 1 जून ऐं ऑरेंज लाइन जी 3 मई ॾिनी आहे। जेकॾहिं को ठेकेदार ऐं इदारो उहिदनि जी भंडकड़ी कंदो त उन ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई कई वेंदी। सोसनाक खबर शामिल कंदासीं। ठठे वेझो वाह में रिक्शा कल्टी थियण सबबि ॿुॾी वेलनि मां वधीक हिकु लाश हथ अचण बैदि फौतियुनि जो अंग वधी 5 थी वियो आहे। ठठे वेझो केडीए वाह में रिक्शा कल्टी थियण सबबि 10 ॼणा ॿुॾी विया। हादसे बैदि मक़ामी माण्हुनि ऐं टोबनि 3 ॼणनि खे बचाए वरितो, जॾहिं त वॾी ॻोल्हा बैदि 5 ॼणनि जा लाश कढी वरिता आहिनि। मक़ामी माण्हुनि ऐं टोबनि पारां वधीक ॿुॾी वियल 2 ॼणनि जी ॻोल्हा जारी आहे। ॿुॾी वेलनि जो तालुक़ तबलीगी जमायत सां ॿुधायो वञे थो, जेकी कराची खां आयल हुआ। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वाक़िए ते ॾुख जो इज़हार कंदे इमदादी कार्रवाईनि जी हिदायत करे छॾी आहे। ॿिए तरफ़ PPMPA अली हसन ज़रदारी पारां वाक़िए ते अफ़सोस ऐं वारसनि सां हमदर्दी जो इज़हार कयो वियो आहे। MPA अली हसन ज़रदारी पारां इंतज़ामिया खे कार्रवायूं तेज़ करण जूं पिण हिदायतूं कयूं वयूं आहिनि। PPMPA अली हसन ज़रदारी जी टीम शाहनवाज़ लोहार जी अॻवानी में वाक़िए वारे हंधि पहुची इमदादी कार्रवाईनि में हिसो वरितो।